नाज़रीन, कराची में एहतजाज ते वेठल पैरामेडिकल स्टाफ सां हुकूमती वफ़द ॻाल्हियूं कयूं। सूबाई वज़ीर सैयद नासिर संजा ऐं कासिम सिराज सूमरो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। पोइ त हिकु धुर एहतजाज ख़त्म, जॾहिं त ॿी धुर एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां मुज़ाहिरीन धरती टीवी जे रिपोर्टर बशीर मीर खां पंहिंजा वीचार मिलिया आहिनि। असां कम भी कंदासीं, असांजी टोकन स्ट्राइकां भी ज़िलनि में हूंदियूं, कारियूं पट्टियूं ॿधल हूंदियूं ऐं छंछर जी मीटिंग खां पोइ लाहे अमल जोड़बो त असां छा था कयूं ऐं ज़ाहिरा पोइ ख़बर पवंदी। ऐं इंशाल्लाह नासिर साहब, सईद गनी साहब ऐं कासिम सूमरो साहब, मैडम अज़रा ऐं बिलावल ज़रदारी साहब हिननि पॉजिटिव रिमार्क्स जेके ॾिना आहिनि, असां उन्हनि खां पूरी उम्मीद आहियूं। कंटिन्यू जो एहतजाज हले पियो पिछले 8 ॾींहंनि खां असां प्रेस क्लब ते वेठा आहियूं, जंहिंमें GHA में डॉक्टर्स, नर्सिस, पैरामेडिकल ऐं सपोर्टिंग स्टाफ सां गॾु तमामु LHV लेडी हेल्थ विजिटर तमामु असां सां गॾु आहिनि ऐं गॾु आहियूं। रही ॻाल्हि त तव्हांजी जेके GHA में जेके डॉक्टर्स आहिनि, कुझु जेके माण्हू आहिनि जेके हिन तहरीक खे हाईजेक करणु चाहिनि था, असां इहो चवंदासीं असां उन्हनि खे हिन तारीख़ मां ई कढूं था। असां हिते वेठा आहियूं। हाणे मिनिस्टर साहब आयो हुयो, मिनिस्टर साहब सां बि इहा ई ॻाल्हि रखी, बाबा असांजो जेको हेल्थ रिस्क अलाउंस हुयो बकोल तव्हांजे त कोविड में ॾियूं पिया, कोविड ख़त्म थी वियो, हाणे ख़त्म। बाबा ठीकु आहे, मञूं था ख़त्म, छा ॿियूं बीमारियूं न आहिनि, रिस्क में ॿियूं न आहिनि? ठीकु आहे, तव्हांखे जॾहिं बिलावल साहब चयो आहे, बिलाल साहब तव्हांखे चयो आहे त बाबा KPK ऐं पंजाब जे बराबरि इन्हनि खे सैलरियूं ऐं मराहत ॾिनियूं वञनि, त उहे असांखे ॾियो। तव्हां उहा जेकॾहिं कमेटी ठाहियो था भले ठाहियो, पर असां हीउ धरणो कोन ख़त्म कंदासीं। OPD जो असांजो बैकार्ड हूंदो, एमरजेंसी असांजी हले थी। ॾिसो, इहो हुननि जो ज़ाती मसइलो आहे। असांजे तरफ़ां असां जेको हुननि जा जेके जाइज़ या मुतालबा जेके बि हुया, उहे असां गवर्नमेंट उनखे पूरे तरीक़े सां ॿुधण लाइ तयारु आहे। बाक़ी हाणे जेके कनि था त भले कनि। ॾिसो, असांजे लाइमल कोई बि न आहे। असांजे लाइमल इहो आहे त असां हुननि जो मुतालबा मञी था। हाणे जेके माण्हू ड्यूटी ते न ईंदा, सुभाणे हुननि जी हाज़िरी थियणु शुरू थी वेंदी। गवर्नमेंट ऑफ सिंध वटि एतिरा रिसोर्सिस न आहिनि जो हींअर असां ॿोझ मुतासिरनि खे घर प्रोवाइड करियूं या हिननि खे जंहिं ॻाल्हि जो जेका शइ जाइज़ न आहे उनखे असां उन ते अमल कयूं। वज़ीर आला सिंध तरफ़ां जेका कमेटी जोड़ी वई, उहे हिते ॻाल्हियुनि जे लाइ पहुता, जंहिंखां पोइ ॻाल्हियूं कयूं ग्रैंड हेल्थ अलाउंस जे अॻवाननि में। हुननि जो चवणु हो त असां जेको आहे सो एहतजाज त ख़त्मु कयूं, पर जेको असांखे रिस्क अलाउंस आहे ज़रूरी न आहे त असांखे कोरोना जी मद में जेको आहे सो रिस्क अलाउंस मिलणु घुरिजे। जेके ॿियनि सूबनि में मुल्क जे ॿियनि सूबनि में मुलाज़िमनि खे हेल्थ मुलाज़िमनि खे जारी कया था वञनि, असांजो बि मुतालबो आहे त जेको आहे सो जीअं ॿियनि सूबनि जे मुलाज़िमनि खे अलाउंस जारी कया था वञनि, त असांखे बि इहे जेको आहे सो अलाउंस जारी कया वञनि। कैमरामैन शाहीन अली सां गॾु बशीर मीर, धरती टीवी न्यूज़, कराची।